असांजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी रहम कंदड़ आहे, माफ़ कंदड़ आहे। उम्मत खे भी इहो ई सबक़ आहे त तव्हां भी पंहिंजे अंदरि नरमाइप धारियो, इज़त धारियो, वॾनि जो अदब कयो, नंढनि ते रहम कयो। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे पाण में हिक ॿिए जी इज़त, आबरू, जान, मालनि जी हिफ़ाज़त करण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। वॾनि जो अदब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, नंढनि ते रहम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पंहिंजे बचनि ॿारनि सां रब साईं चङे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। क़ुर्बानी इहा भी वाजिब आहे, तंहिंजे करे इन अमल ते भी असां कोशिश कयूं, शौक़ धारियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, तव्हां पंहिंजे उज़ैन खे पालियो, मतारो कयो, सुहिणो कयो, छो त उज़ैय वारे जानवर जी हर शइ क़यामत जे ॾींहुं नेकिन वारे पलड़े में ताराज़ूअ में तोरी वेंदी। इन क़ुर्बानीअ वारे ॾींहुं बारगाह इलाहीअ में अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि क़ुर्बानीअ खां वधीक कोई अमल महबूब ऐं पसंदि न आहे। मोमिन जॾहिं क़ुर्बानी कंदो आहे, अल्लाह तबारक व तआला खे मोमिन जी इहा सदा, इहो अमल ॾाढो प्यारो ऐं महबूब हूंदो आहे। इहे पैसा ॿियनि ख़र्चनि में ख़र्च थी वञनि था, पर जेका असां ज़कात ॾींदासीं, क़ुर्बानी कंदासीं, फितरो ॾींदासीं, अल्लाह तबारक व तआला इन जे करे बक़ाया माल में बरकत अता फरमाईंदो, हिफ़ाज़त करणु फरमाईंदो, वाधारो करणु फरमाईंदो, राज़ी थियणु फरमाईंदो। दुआ आहे अल्लाह पाक समूरनि मुस्लमाननि खे, साहिब हैसियत वारनि खे उज़ई करण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको ताक़त हूंदे उज़ई नथो करे, फरमाए त उहो असांजे ईदगाह जे तरफ़ न अचे। यानी ताक़त हूंदे उज़ई नथो करे तो असांजे ईदगाह जे तरफ़ न अचे, यानी निमाज़ पोइ हुनजी शादी आहे। तो दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे हर नेकीअ जे कम में अॻिते वधण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हमेशह दुआऊं घुरंदा रहो। अल्लाह साईं ओड़े पाड़े में, क़ौमुनि में, सूबे में, पंहिंजे वतन में, पूरे कुरे ज़मीन ते जाते भी इंसान मुस्लमान रहनि था, अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे ॾुखियनि वक़्तनि खां बचाइण फरमाए।